अस्सलाम वालेकुम यूट्यूब दोस्तों में तव्हां ख़ैर सां दोस्तों सिंध में हूं त सियासी अदबी रिसाला सुठा निकिरी रहिया आहिनि, सुठा मार्केट में हलनि बि था। पर करंट अफेयर जे हवाले खां जेको आहे सो 15 वार अफेयर जेको मैगज़ीन आहे, ॾाढो बहितरीनु मैगज़ीन आहे, ॾाढो सुठो मैगज़ीन आहे। हिन में करंट अफेयर ते तव्हांखे ॾाढा भला मज़मून जेके सो मिलंदा ऐं हे पंहिंजी रवायत बरक़रार रखंदे टाइम ते शाया थींदो थो रहे। क़ीमत बि एॾी वॾी कोन्हे का, मुल्ह एॾो वॾो न आहे, 60 रुपयनि जो मुल्ह आहे जेको तव्हांखे मज़े सां तव्हांखे मिली वेंदो 40-50 रुपए में। ॾाढी सुठी शइ आहे, ॾाढी कराइती शइ आहे। करंट अफेयर जे हवाले खां तव्हां हिन जा मज़मून ॾिसो, ॾाढा बहितरीनु मज़मून करंट अफेयर जे हवाले खां। ऐं हिन जी हिकिड़ी ख़ासियत आहे त हिन में तव्हांखे किताबनि ते बि तबसरो मिलंदो ऐं जेकर फिल्मुनि जा शौक़ीन आहिनि त उन्हनि खे फिल्मुनि जे बारे में बि मालूमात मिलंदी। किताबनि जे हवाले खां ॾाढी हिन में तबसरा आहिनि। ऐं करंट अफेयर ते हीअ अक्सर करे घणो कतरो जेको आहे सो रंगीन ई आहे अफेयर मैगज़ीन। हिन खे त अगरि तव्हांजी सियासत सां दिलचस्पी आहे त पोइ हीअ सरकार तव्हांजे लाइ मैगज़ीन ॾाढो खाराइतो आहे, छो त करंट अफेयर जे हवाले खां ॾाढो बहितरीनु आहे। तव्हां हिकु दफ़ो पढ़ी ॾिसो, तव्हांखे ज़रूरु मज़ो ईंदो। वॾी महिरबानी, मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब ज़रूरु कजो अगरि तव्हांजी दिलि करे त। वॾी महिरबानी।